अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में ठाहींदासीं लंच बॉक्स स्पेशल साल्टिश मैक्रोनी। साल्टिश मैक्रोनी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु पतीले में पाणी विधो आहे तक़रीबन 2 खां 3 लीटर ऐं पाणी खे असां उबलण लाइ छॾे ॾींदासीं। ऐं पाणी जीअं ई उबलण लॻंदो त हाणे असां विझूं था तेल 1.5 टेबल स्पून ऐं मैक्रोनी ऐड कयूं था 1 कप। चङी तरह सां चमचो हलाईंदासीं ऐं हाणे असां मैक्रोनी खे पचाईंदासीं तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, 10 खां 12 मिनट्स ताईं मैक्रोनी खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ मैक्रोनी बिल्कुलु सॉफ्ट थी वई आहे ऐं ॻरी चुकी आहे। त हाणे असां मैक्रोनी खे रखंदासीं हिकु साइड ते ऐं हिकिड़ो ॿियो पैन खयो आहे जंहिंमें असां ऐड कयूं था तेल तक़रीबन 1.5 टेबल स्पून ऐं उबलियल मैक्रोनी विझूं था। चिकन पाउडर विझूं था 1 टीस्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर विधो आहे 1/4 टीस्पून। लूणु विझूं था 1/4 टीस्पून। तव्हां अगरि चाहियो त घटि या वधि करे सघो था। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां मैक्रोनी खे तक़रीबन 3 खां 4 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, मैक्रोनी खे तक़रीबन 3 खां 4 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे ऐं असांजी मज़ेदार साल्टिश मैक्रोनी बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था मैक्रोनी खे डिश आउट। तव्हां हिन तमामु आसान ऐं मज़ेदार साल्टिश मैक्रोनी खे पंहिंजे ॿारनि जे लंच बॉक्स जे लाइ ज़रूरु ट्राई कजो। ऐं तव्हां लंच बॉक्स में साल्टिश मैक्रोनी सां गॾु ॾेई सघो था पंहिंजे ॿारनि खे कुझु खीरे जा स्लाइसिस ऐं कुझु फ्रूट्स ॾेई सघो था, जेको बि फ्रूट तव्हांजे ॿारनि खे पसंदि आहे, ऐं गॾु तव्हां कुझु खजूर बि ॾेई सघो था। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।